कंबर शदादकोट ज़िले में ज़रई पानी की खोट खिलाफ मुख्तलिफ़ सियासी समाजी तंजीमुन सवें हारी आबादगारन एहतजाजी मुज़ाहरो करे कंबर लारकाना रोड ते धरणो हुयो आहे। असीं इन सिलसिले में हारी आबादगार अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। हिते तव्हांखे ख़बर हूंदो कंबर में ॿ ताक़तवर नवाब ॿई MP आहिनि। असांजे शदादकोट में ॿ ताक़तवर नवाब ॿई भाइर हिकिड़ो हितां जो ताइलाज कयासीं पर हिननि खे का परवाह कोन्हे। बेसिकली हिन टाइम जेको टाइम आहे अॼु 27 जुलाई आहे, हिन टाइम ताईं असांजो 80% फसल थी वेंदो आहे, पर हिन टाइम जेको असां जाइज़ो वरितो आहे वारा कैनाल ऐं सैफला मक्सी कैनाल ते 15 खां 20% फसल थी चुको आहे। ज़िम्मेवार सिधो संहुं हुकुमरान जमात आहे जंहिंजे सरपरस्ती में ऐं पुलिस जी सरपरस्ती में हितां जा ॾाढा मुड़ुस पाणी चोरी था कनि। हिन वक़्तु बि जेकॾहिं तव्हां वाटरनि ते ईंदो जेके नाजाइज़ वाटर कोर्स आहिनि। अॻवाननि सरकार खां इहो मुतालबो कयो आहे त पाणी जी हथरादू खोट ख़त्म कराए असांखे नुक़साननि खां बचायो वञे। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सन TV न्यूज़ कंबर।